जी सिंध सोसाइटी में केनाल मुतासिर शेख बिरादरी जे कखावन घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। औरत सड़ी फोत, केतिराई ॿार ज़ख़्मी थी पिया। फायर ब्रिगेड जे पहुचण खां अॻु जानवर ऐं सामान सड़ी रख थी वियो। सड़ियल औरत जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल खणायो वियो। तफ़सीलनि मूजिबि सखर जे शिकारपुर रोड लॻ सिंध हाउसिंग सोसाइटी जे कस्टम ऑफिस सखर जे साम्हूं वारी घिटी में शेख बिरादरी जे कखावन घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। मोहम्मद मूसा शेख जे घर में सुघड़ शेख मानी पचाए रही हुई त ओचितो बाहि लॻी वई, जे सबब मिसमात सुघड़ खे बाहि वकोड़े वरितो। जान बचाइण लाइ रड़ियूं कयूं, पर बाहि ॾिसंदे ॾिसंदे परवेज़ शेख, असगर, अकबर, नेक मोहम्मद मूसा समेत 10 खां वधीक घरनि खे वकोड़े छॾियो। जॾहिं त मिसमात ज़ैनब शेख ऐं केतिराई ॿार औरतूं पिणु ज़ख़्मी थी पयूं। वाक़े बाद औरतुनि, ॿारनि ऐं मर्दनि में केहाट पइजी विया। जॾहिं त स्टेप फाउंडेशन चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो पिणु पहुची ॾुख जो इज़हार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।